अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दहरी टीवी न्यूज़ में वलीकार आया मारवी थईम सबका पेरी शाम का नासी हेडलाइंस। जजन ते आगुर खणण ऐं इल्ज़ाम लगाइण बंद करियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस सुब्रता बंदयाल पाकिस्तान बार काउंसिल जे वाइस चेयरमैन जी तकरीरन ते सख्त रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे बार काउंसिल जे वाइस चेयरमैन पारां जजन के पघारदार मुलाज़िम चवण इंतहाई नामुनासिब आहे। आम तौर ते हू सख्त लफ़्ज़ इस्तेमाल नाहे कंदो, पर जजन ते इल्ज़ाम तराशी इंतहाई नामुनासिब आहे। जस्टिस चयो त हू हिते अहलियत, क़ाबिलियत ऐं ध्यानदारी जे करे आहे। संदन मुक़ररियूं अणधुरियूं थींदियूं आहिनि। हू के दबाव खां सवाइ कम करण वारा माण्हू आहिनि। संदसि रजिस्ट्रार के गारियूं ॾियण बंदि कयो वञे, जेकी सिधी रीति साणस नथा ॻाल्हाए सघनि त अख़बारनि जी ज़ीनत बणिजणु चाहिनि था। संदसि दरवाज़ा सभिनी लाइ खुलियल आहिनि। जे शख़्स ते एतराज़ आहे उन जो नालो वरितो वञे। कौमी असेंबली जे इजलास में बेतमादी रिथ अगराई न थी। इजलास सूमर 28 मार्च शाम 6 बजे ताईं मुलतवी। कौमी असेंबली जे स्पीकर मरहूम मेंबरनि जे लाइ फातिह ख़्वानी खां पोइ इजलास मुलतवी करे छॾियो। इजलास में अॻूणे सदर रफ़ीक तारड़, सेनेटर रहमान मलिक, पेशावर सानी में लाॾाणो करे वियल ॿिनि मेंबरनि जी दुआ घुरी वई। स्पीकर असद कैसर अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ के ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾिनी। बेतमादी जी रिथ ते कानून मूजिब कार्रवाई कंदसि। कौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर चयो आहे कौमी असेंबली जे रिवायत जो हिस्सो आहे त जेकॾहिं पार्लियामेंट जो को मेंबर लाॾाणो करे वेंदो आहे त उन ॾींहं जो इजलास हिकु ॾींहं लाइ मुलतवी कयो वेंदो आहे। रिवायतनि खे बरक़रार रखंदे इजलास मुलतवी कयो वञे थो। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास। परवेज़ खटक, शेख रशीद, असद उमर, शाह कुरैशी, फवाद चौधरी, शौकत तरीन, खसरो मुख्तियार ऐं ॿिनि जी शिरकत। स्पीकर असद कैसर बि इजलास में शरीक थियो। बेतमादी रिथ बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी स्पीकर जे रवैये खे गैर जौहरी करार ॾेई छॾियो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त असद कैसर जौहरी क़दम खणे त ॻाल्हियूं थी सघनि थियूं। स्पीकर 3.5 सालनि खां अहिड़ो ई रवैयो रखियो वेठो आहे। आसिफ अली ज़रदारी मूजिब बेतमादी रिथ 100 सैकड़ो कामयाब थींदी। स्पीकर रिथ पेश करण न ॾिनी त एहतजाज कयो वेंदो। जेको बि थींदो इतिहाद सां गॾिजी थींदो। इमरान खान मुक़ाबले बदिरां भॼी रहियो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खे भॼण लाइ हर तरीक़ो इस्तेमाल करे पियो। खेसि भॼण न ॾिनो वेंदो। इमरान अक्सर विञाए वेठो आहे। संदसि हुकूमत वञी चुकी आहे। इंशाअल्लाह इमरान खान खे बेतमादी रिथ ज़रिए भॼाए वेंदो ऐं ईंदड़ वज़ीर आज़म इलेक्टेड हूंदो। स्पीकर असद कैसर पीटीआई कारकुननि जो किरदार अदा करे रहियो आहे। कौमी असेंबली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त असद कैसर अपोज़िशन सां ज़्यादती कई आहे। स्पीकर 14 ॾींहं अंदरि इजलास न घुराए आइन जी भञकड़ी कई ऐं स्पीकर इजलास मुलतवी करे आर्टिकल 6 जी भञकड़ी कई आहे। अञा त सरप्राइज़ बाक़ी आहे। ॾिसो त अॻिते छा थो थिए। वज़ीर आज़म चई चुको आहे त आख़िरी पतो असांखे ॾींदासीं। सूद समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त जेकी इमरान खान खे किराइण चाहिनि पिया उन्हनि खे सूमर ॾिहाड़े पतो पइजी वेंदो। हुकूमत किराइण एॾो चुनाव कमु न आहे। हिकु सरप्राइज़ अञा मिलियो ऐं ॿियो वरी 27 मार्च ते मिलंदो। MQM ऐं काफ़ी अपोज़िशन जो साथ न ॾींदा। 48 कलाकनि दौरान इत्तेहादियुनि पारां अहम ऐलान करण जो इम्कान आहे।
अपोजिशन MNA अली वसीर साहब प्रोटेक्शन ऑर्डर जारी करण लाइ दरख्वास्त जमा कराई छॾी। अपोजिशन पारां अली वसीर साहब प्रोटेक्शन ऑर्डर लाइ सेक्रेटरी कौमी असम्बली वटि दरख्वास्त जमा कराई वई। अपोजिशन पारां सरदार अयाज सादिक, मोहसिन दावर, शाहिद अख्तर अली, नवीद कमर ऐं शिजा फातिमा ख्वाजा दरख्वास्त जमा कराई। मुस्लिम लीग नूं चेयरमैन अयाज सादिक जो चवणु आहे त स्पीकर जे कमरे खे वञण वारे दरवाज़े ते तालो लॻल हो। सदस्य चैम्बर जी लिफ्ट बि बंदि आहे। हुननि सेक्रेटरी वटि अली वसीर साहब प्रोटेक्शन ऑर्डर जारी करण लाइ दरख्वास्त जमा कराई। अली वसीर जो हक़ आहे त हू इजलास में शरीक थिए। अवां पंहिंजी आईनी ज़िम्मेवारी पूरी नाहे कई। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ कौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर खे ख़त लिखी छॾियो। शहबाज शरीफ पंहिंजे ख़त में लिखियो आहे त 8 मार्च ते बेतमादी जी रिथ पेश कई वई ऐं उन ॾींहुं कौमी असम्बली जे इजलास जी रिक्वेसेशन बि जमा कराई वई। फौरी तौर ते बेतमादी जी नोटिस मिलण घुरिजनि हा, पर ईअं न थियो। कुझु मेंबरनि खे 19 मार्च ते कापी मिलियूं आहिनि। आइन मूजिब 14 ॾींहं अंदरि इजलास कोठाइणो हो, पर स्पीकर ज़िम्मेवारी पूरी न कई। इमरान खान कूड़ ॻाल्हाइण जो आदी आहे। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त संदन मेंबर 172 खां वधीक आहिनि। इहा हुकूमत खे बि ख़बर आहे। मुखालिफ़ धिर वटि हाज़िरी मुकमल हुई। इमरान वटि कुझु नाहे। खुरम दस्तगी चयो त रुॻो अली वसीर जी खोट हुई जेको गिरफ़्तार आहे। असां हुकूमत खे भॼण ते मजबूर करे छॾियो आहे। हुकूमत ॾखण पंजाब सूबे जो बिल स्पीकर आॾो पेश करे छॾियो। पढ़े वसी शाह कुरैशी चयो आहे त ॾखण पंजाब सूबो बि असांजे मंशूर जो हिसो आहे। PP ऐं नून लीग ॾखण पंजाब सूबे वारे बिल में साथ ॾियनि। यूसुफ रज़ा गिलानी ॾखण पंजाब सूबे लाइ किरदार अदा करे। कौमी असम्बली जे इजलास लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया पिया। रेड ज़ोन में कलम 143 लागू। हसास इलाइक़नि खे मुकमल सील कयो पियो। इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस, रेंजर्स ऐं FC जा अहलकार मुक़रर। कंहिं बि गैर लाॻापियल शख़्स खे रेड ज़ोन में दाख़िल थियण न ॾिनो वियो। रेड ज़ोन ॾांहुं वेंदड़ मुलाज़िम पंहिंजा ऑफिस कार्ड ॾेखारे दाख़िल थी सघिया। महिमाननि खे कौमी असम्बली जे इजलास में दाख़िल थियण खां रोकियो वियो। MNAs वज़ीरनि जी सिक्योरिटी गार्ड्स ऐं पर्सनल स्टाफ खे गॾु आणण ते बि पाबंदी। MNAs लाइ पार्लियामेंट लॉजिस खां पार्लियामेंट हाउस ताईं शटल सर्विस हलाई वई। इमरान खान के बेतमादी रिथ ज़रिए घर भेड़ो कंदासीं। मुस्लिम लीग नूं चेयरमैन हमज़ा शहबाज चयो आहे त इमरान खान खे घर भेड़ो करण क़ौमी फर्ज़ बणिजी चुको आहे। वज़ीर आज़म दादनि जे पोयां लिखी रहियो आहे, भले अदालत तरफ़ ॾिसे पर इमरान खान खे केर बि बचाए न सघंदो। इमरान खान क़ौम सां कयल हिकु बि वाइदो पूरो नाहे कयो। अदालत चयो त वोट ॾियण हर माण्हू जो हक़ आहे। इमरान खान MNAs खे आईनी हक़ खां रोकणु चाहे थो। मुल्क में कोरोना सबब वधीक टे ॼणा हयात विञाए वेठा। NCOC ते 69 नवां केस साहित्यनि जी तस्दीक करे छॾी। NCOC मूजिब मुल्क में हाकारी केसनि जी शरह 1.1% रही। कोरोना जे 446 मरीज़नि जी हालत गणती सुगी। मोरो भरसा कलंदर जे पांझड़नि सां हादसो। हिकु ॼणो फौत, 15 ज़ख़्मी थी पिया। कलंदर लाल शहबाज से पांझड़नि जे कोच तेज़ रफ़्तारी सबब गलती थी पई। फौती जो मड़े ज़ख़्मियुनि खे अस्पताल दाख़िल कयो वियो। पुलिस मूजिब फौती शख़्स ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ पंजाब जे शहर गुजरात सां आहे।